किताब पढ़ण जे शौक़ जे उनवान सां सेमिनार थी गुज़रियो। जनाब रब ॾिनो मुंगरियो ख़ासि महिमान हो। ही सेमिनार अल-मुस्तफ़ा लाइब्रेरी ऐं वेलफेयर सोसाइटी जामशरो ऑर्गेनाइज़ कयो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। अल-मुस्तफ़ा लाइब्रेरी ऐं वेलफेयर सोसाइटी जामशरो जे पारां हिकु ॾींहं जो सेमिनार करायो वियो। तिलावत कलाम पाक अदील अहमद सुमरो जिन तिलावत फरमाई, जंहिं बाद हुन कॉन्फ्रेंस जा इंतज़ाम कंदड़ समाजी ऐं इल्मी ख़िदमतुनि में पेश रहंदड़ अल-मुस्तफ़ा लाइब्रेरी ऐं वेलफेयर सोसाइटी जामशरो जे मरकज़ी सदर प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह तरफ़ां शरीक महिमाननि खे भलीकार कंदे इंतज़ाम कंदड़ इदारे बाबति मुख़्तसिर तारुफ़ पेश कयो। साईं जिन सोसाइटी पारां इल्मी सरगर्मियुनि लाइ ख़ैराती लाइब्रेरियूं मौजूदु हुजण मां भरपूर फ़ाइदो हासिल करण जी आम दावत ॾिनी। उन्हनि लाइब्रेरियुनि मां हिकु लाइब्रेरी जामशरो में सिंध यूनिवर्सिटी जे CNG स्टेशन जामशरो फाटक ते भरिया विलेज में क़ाइमु कयल आहे, जिते प्राइमरी खां यूनिवर्सिटी ताईं जा किताब रखी इल्म जी हासिलात जूं मुफ़्त सहूलतूं मुहैया करे ॾिनियूं वयूं आहिनि। शरीक महिमाननि जी तारीफ़ खां पोइ सेमिनार जो ख़ासि स्पीकर नामियारो स्कॉलर जनाब रब ॾिनो मुंगरियो हुयो, जेको पाण उस्ताद जे आला मनसब ते फ़ाइज़ आहे ऐं पाण साइकोलॉजी डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी जामशरो में उस्ताद आहिनि। जंहिं अहम मौज़ू हाउ टू इम्प्रूव रीडिंग हैबिट्स असां पंहिंजी किताब पढ़ण जी आदत खे कीअं वधाए सघूं था ते लेक्चर ॾींदे दिलचस्प मौज़ूअ सां निभाउ कंदे मिसालनि सां शानदार मालूमात जी नवाज़िश फरमाई। हुन वधीक चयो त किताब पढ़ण जो शौक़ु इंसान खे पंहिंजा रिश्ता मिलाइण ऐं मंज़िल माणण में मददगार थींदो आहे। हिन मुंतज़मिन जे कम ऐं ख़िदमत खे पिणु साराहियो। हिन प्रोग्राम में महराण इंजीनियरिंग सिंध यूनिवर्सिटी ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटियुनि जा इल्म ऐं अमल दोस्त शागिर्द शरीक थिया। सेमिनार में सवाल जवाब जो वक़फ़ो बि रखियो वियो हो, जीअं ॾिनल लेक्चर जा बहितर नतीजा मिली सघनि, जंहिंमें शागिर्दनि तमामु घणी दिलचस्पीअ जो इज़हार कंदे महिमान स्पीकर खां सवाल पिणु पुछी पंहिंजी मालूमात में इज़ाफ़ो कयो। सेमिनार में शरीक थींदड़ शागिर्दनि तरफ़ां प्रोग्राम जो इंतज़ाम कंदड़ सोसाइटी ख़ासतौर सैयद फरमान अली शाह ऐं लाइब्रेरी जे इंचार्ज जनाब अदील अहमद सुमरो हिन इल्मी ख़िदमतुनि ते खेसि सलाम ऐं शाबाश पेश कंदे साराह कई वई। प्रोग्राम जे आख़िर में ख़ातिर तवाज़े जो ख़ासि बंदोबस्तु पिणु कयो वियो हो।